मेहमान नात खान अंस बरादरान हैदराबाद जा सुठा नाले वारा सना खान हन जेके पहुंची विया हन। मुखे मीज़बान जे तरफां नात खानन जा 4 नाला दिना विया हुआ ऐं अल्हम्दुलिल्लाह 8-9 नात खान पंहिंजी हाज़िरी करे विया हन जंहिंजा वल्लैल वारा वार ज़िक्र मुस्तफ़ा त हले पियो पर महबूब जे सूंह जो ज़िक्र वारन जो जॾहिं ज़िक्र अचे थो त मूंखे शेर यादि आयो त मुंहिंजा साईं तुंहिंजे ज़ुल्फ़नि जो रंग कारो आ। मुंहिंजा साईं तुंहिंजे ज़ुल्फ़नि जो रंग कारो आ। सारे क़ुरान जे हरफ़न जो बि रंग कारो आ। मुंहिंजा साईं तुंहिंजे ज़ुल्फ़नि जो रंग कारो आ। सारे क़ुरान जे हरफ़न जो बि रंग कारो आ। गिलाफ काबतुल्लाह जो ऐं हिजरे अस्वद, गिलाफ काबतुल्लाह जो ऐं हिजरे अस्वद तुंहिंजे ज़ुल्फ़नि जे करे तन जो बि रंग कारो आ। मुंहिंजा साईं तुंहिंजे ज़ुल्फ़नि जो। उर्दू जे कंहिं शाइर चयो आ ॾाढी सुहिणियूं सिटूं हन मूं पंजाब में ॿुधियूं त क्या खूब नामे मोहम्मद है, क्या खूब नामे मोहम्मद है जिसमें नुक्ता भी रब को गवारा नहीं। ये अमांजे लाया क्या खूब नामे मोहम्मद है जिसमें नुक्ता भी रब को गवारा नहीं। खुदा ने नबी को ये फरमा दिया कि मुस्तफा जो तुम्हारा नहीं वो हमारा नहीं। खुदा ने नबी को ये फरमा दिया जो तुम्हारा नहीं वो हमारा नहीं। तो मुझा साईं असांजा मेहमान नात खान हिते पहुंचण वारा हन। अमा थोड़ो मुझो हिकिड़ो जज दोस्त आहे उन चयो त ही मुझो हिकिड़ो शेर आहे इहो त पढ़जां स्टेज ते। आशिक़े रसूल आ जॾहिं ही महफ़िल कयो त जज साहब चयो त मुझो ही शेर पढ़जां ऐं उहो शेर हिन कैफियत ऐं हिन निस्बत सां आहे। जॾहिं आम तौर पे असी शेर पढ़ंदा आहियूं सुना है आप हर आशिक के घर तशरीफ लाते हैं तो उन दोस्त जो शेर हुयो मुझे नजर कयां थो त घोट दो जहाना दा साडे वेढ़े आया है। जॾहिं सरकार जी पंहिंजे काज में आमद थींदी आ तो घोट दो जहाना दा साडे वेढ़े आया है। मुबारक ए बारातियो पुनल एड़ा पाया है। घोट जा बाराती बेड़ा यानी बेड़ा मुबारक ए बारातियो पुनल एड़ा पाया है। शमाए नूर रोशन थी दूर थी अंधेरा गया। शमाए नूर रोशन थी दूर थी अंधेरा गया। शर्म दे हसीन सब थिए नकाब जो हटाया है। घोट दो जहाना दा साडे वेढ़े आया है। त महबूब पंहिंजे काज में तशरीफ फरमा थींदा हन जरूर थींदा हन। इहो असांजो ईमान आहे ऐं अखियुनि वारा ॾिसंदा हन। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हाज़रीन महफ़िल अस्सलाम वालेकुम। हुज़ूर गौस पाक जे यारी शरीफ जो अवां सभिनी खे लख लख मुबारक हुजन। अल्लाह साईं तां जो ज़ौक़ सलामत रखे। दुरूद शरीफ जो नज़रानो मिली करे मोहब्बत सां सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। चांद को तोड़ कर जोड़ने वाले आजा। चांद को तोड़ कर
जोड़ने वाले आजा, हम भी टूटी हुई तकदीर लिए बैठे हैं, हम भी टूटी हुई तकदीर लिए बैठे हैं। रास्ते साफ बताते हैं क्या पाते हैं, रास्ते साफ बताते हैं क्या पाते हैं। हम तो महफिल को सजाते हैं क्या पाते हैं। आपने जब से नवाजा है या रसूल अल्लाह, आपने जब से नवाजा है या रसूल अल्लाह। मैंने दामन किसी चौखट पे बिछाया ही नहीं, मैंने दामन किसी चौखट पे बिछाया ही नहीं। पढ़िए सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मदिन। मान थो चाहिया त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे, मान थो चाहिया त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे। थो घुरां तोखां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। थो घुरां तोखां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। मिली करे पढ़ो। मान थो चाहिया त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे। थो घुरां तोखां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। थो घुरां तोखां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। को बि चवंदो हल मदीने में त हिकदम हा कबी, जे मिले जगह मदीने में त में हड़ छा कबी। को बि चवंदो हल मदीने में त हिकदम हा कबी, जे मिले जगह मदीने में त में हड़ छा कबी। बि बचड़न सूदो मन मूं लैब को आडर हुजे। थो घुरां तोखां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। सिंध में मूं तुंहिंजे सदके साईं खाधो पीतो खोड़या। सिर्फ हिकु मौलूद तुंहिंजो मुंहिंजे कान करोड़वा। सिंध में मूं तुंहिंजे सदके साईं खाधो पीतो खोड़या। सिर्फ हिकु मौलूद तुंहिंजो मुंहिंजे कान करोड़वा। गंज ॿिया काॾे कबा जॾ तो जहिड़ो गोहर हुजे। थो घुरां तोखां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। मान थो चाहिया त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे। थो घुरां तोखां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। मूं मञी दरबानी जीअं दरबानीअ जो दस्तूर आ। तूं बि चओ सुहिणा
मूंखे बुही मंजूर आ तुझे हर मेहमान जो ही नात खानो कर हुजे थो घुरा तो खां त तुझे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे